के सांगड़ का ख़बर ॾियूं। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो आहे त पीपल्स पार्टी ग़रीब तबके लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो। शाज़िया मरी जो चवणु हुयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां 90 लख ख़ानदान फ़ाइदो हासिल कनि था। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी ॿुधायो त इमरान ख़ान अवाम सां कूड़ा वाइदा कया। गुज़िरियल हुकूमत जे ग़लत फ़ैसिलनि जे करे महांगाई वधी। शाज़िया मरी जो चवणु हुयो त अवाम खे रिलीफ ॾियण जी हर मुमकिन कोशिश करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी ॿुधायो त वज़ीर आज़म जे हिदायतुनि ते बोर्ड मुतासिरनि खे 25,000 रुपया ॾिना। ख़बर अवास सांगड़ मां शुरू कई पिया। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी ग़रीब तबके लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो। शाज़िया मरी जो चवणु हो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां 90 लख ख़ानदान फ़ाइदो हासिल कनि था। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी ॿुधायो त इमरान ख़ान अवाम सां कूड़ा वाइदा कया। गुज़िरियल हुकूमत जी ग़लत फ़ैसिलनि जे करे महांगाई वधी। ख़बर अवां खे ॾियूं पिया। शाज़िया मरी जो चवणु हुयो त अवाम खे रिलीफ ॾियण जी हर मुमकिन कोशिश करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी ॿुधायो आहे त वज़ीर आज़म जे हिदायतुनि ते बोर्ड मुतासिरनि खे 25,000 रुपया ॾिना। ख़बर अवां खे सांगड़ खां ॾे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी चयो आहे त पीपल्स पार्टी ग़रीब तबके लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सांगड़ खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रशीद मक्सी लाइन ते मौजूद आहे। जी रशीद, वधीक तफ़सीलनि खां आगाह कजो। खिपरे तालुके मां चूंडियल एमएनए मोहतरमा शाज़िया मरी साहिबा अॼु सांगड़ ज़िले जी सिविल अस्पताल हैदरा सांगड़ जो जेको आहे सो माइनो कयो। उते हिन ॻाल्हायो त जेको इमरान ख़ान जेका स्टेटमेंटूं या जेके बयान ॾिए पियो उहे पंहिंजी लीडरशिप खे वधाइणु चाहे थो। बाक़ी अमली तौर इमरान ख़ान को बि कमु कोन कयो आहे। ऐं सिंध जे हवाले सां हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका सिंध जी वाहिद नुमाइंदा पार्टी आहे जेका कश्मीर खां कराची ताईं माण्हुनि जी ख़िदमत करे पई, जंहिंजो मिसाल अॼु इहो आहे त अछड़ो थर जेको पोइते पियल इलाइक़ो आहे उन लाइ हुन हिकु एम्बुलेंस ॾियण जो ऐलान कयो। ऐं हिन इहो बि चयो त जेके बि पेट्रोलियम डेवलपमेंट जा फंड आहिनि उहे ज़िले सांगड़ जी आवाम ते ख़र्च थींदा ऐं इन ख़र्च सां जेके रोड ठहनि पिया उहे बि माण्हुनि जी ज़िंदगी में इलाही तकलीफ़ूं घटि पिया कनि। हिन जो वधीक चवणु इहो त असीं ज़िले सांगड़ जी आवाम खे बहितर इलाज जूं सहूलियतूं ॾींदासीं ऐं काफ़ी जेके दवाऊं आहिनि उहे कोशिशि कंदासीं न महांगाई जे ज़माने में फ्री दवाऊं ॾींदासीं। ऐं हिन इहो बि चयो त असीं ज़िले सांगड़ जी आवाम खे जाइज़ हक़ ॾियारे हुन जी ज़िंदगी में आसानी पैदा कंदासीं। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।